आया सभी मेहमान सभी एजुकेशन प्रिंसिपल्स मास्टर टीचर्स एंड अदर टीचर्स जिनके अंडर में मार्क पड़ी चुका है मगर खुशी से सबने के डिस्ट्रिक्ट सबने पंजाब सिंधी समिति तरफ असा स्वागत कर रहे हैं प्यार जेके असा जुड़े जेके एसोसिएट्स या सब असा दोस्त यार एंड जेके भी बिजनेसमैन जिन हमेशा टाइम टू टाइम असांखे मदद ॾिनी आहे हिमता असांखे मदद कई आहे उन्हनि सभिनी जो मां स्वागत थो कयां असांजी समितीअ जे तरफ़ां ऐं इहो ॿुधाइणु ख़ुशी थिए त हिन प्रोग्राम जो आयोजन सुजाॻ सिंधी समिति बड़ौदा तरफ़ां कयो वियो आहे ऐं पर्पस हिन मुख्य जो कारण आहे भई ॿारहें दर्जे जेके बि असांजा ॿार सिंधी ॿार जिन 80% खां वधीक परसेंट सैकड़ो मार्क जंहिंमें उन्हनि जो सम्मान कयो ऐं हुन में अॼुकल्ह सैकड़ो मार्कशीट में ग्रेड सिस्टम शुरू थिया त ए ग्रेड वारा जेके A1 A उन्हनि सभिनी जो असां सम्मान करण जो प्रोग्राम हिन प्रोग्राम जो आयोजन कयो हिन प्रोग्राम में सभी जेके स्टूडेंट्स जिन 80% खां वधीक मार्क उन्हनि सभिनी जो असां स्वागत था कयूं ऐं उन्हनि खे असां वाधाईंदा आहियूं त एॾी महिनत करे 80% खां वधीक जेके मार्क आहिनि उहे अचनि उन लाइ काफ़ी महिनत करणी थी पए ऐं असांखे बि थो लॻे त सभ खां पहिरीं सभिनी खे वेनिती कंदुसि कि जेके बि स्टूडेंट्स आहिनि उन्हनि सभिनी लाइ ज़ोरदार तारीफ़ थी वञे ऐं उन्हनि खे सम्मान ॾेई करे असां उन्हनि खे हिदायत कयूं हफ़्ते अची करे हींअर जेकॾहिं 80 खां मथे आहे त हिकु टारगेट रखनि त नेक्स्ट टाइम 90 खां मथे ऐं टीचर जो असांखे पंहिंजो क्राइटेरिया चेंज करिणो पए भई 80 जे बदिरां 90 खां मथे स्टूडेंट्स खे असां सम्मान कंदासीं ऐं वधीक दिलि सां समितीअ जे तरफ़ां सभिनी आयल महिमाननि जो मां स्वागत थो कयां वेलकम असां दिलि सां तव्हांखे वेलकम कंदे करे हे प्रोग्राम हिन सक्सेस कराइण लाइ जेको पंहिंजो कीमती समय ॾिनो हुन लाइ असां आभार व्यक्त कयूं ऐं असांजी संस्था सुजाॻ सिंधी समिति बड़ौदा जेका असां नई संस्था आहे वरी पुरानी कोन्हे त उन समिति जे बारे में थोरो इंट्रोडक्शन ज़रूरी आहे त उहो असांजा श्री हरीश भाई अडलन जेके असांजा प्रमुख आहिनि प्रेसिडेंट आहिनि उहे थोरो समिति जे बारे में इंट्रोडक्शन ॾियनि असांजी नई संस्था सुजाॻ सिंधी समिति जनवरी 12 में शुरू हुई है तो 6-7 महीने थे शुरुआत में सिर्फ नंढे लेवल में शुरू कई थी ये करीब 25 लेवल है असल मेन पर्पस था सिंधर के वापस रिवाइव करना सिंधर में सिंधी बोली सिंधी संस्कृति सिंधी कल्चर सिंधी सभ्यता उनको वापस रिवाइव करना असांजो मेन हाणे अॼुकल्ह पेशेंट नहीं की घर में सिंधी माण्हू ॻाल्हाए कोन था घर में हिंदी भाषा जो आवाज़ कभी हो तो सिंधी जो असांजी भाषा है वो मां ये मनी ना कोई असांजी मां है असां ॿियनि ॿोली में ग्रो करें हिंदी ॻाल्हायो इंग्लिश भी ॻाल्हायो गुजराती ॻाल्हायो उहे असांजी मासियूं आहिनि चाचियूं आहिनि पुफियूं आहिनि उन लाइ असांखे कोई विरोध कोन्हे पर सिंधी असांजी मां आहे पहिरीं असांखे पंहिंजी मां खे बचाइणो आहे मां असांजी बीमार आहे उन लाइ ध्यानु ॾियो सिंधी ॿोली ॻाल्हायो सिंधी ॻाल्हाइण में सिंधी सॼाइण फ़ख़्रु महसूस कयो ऐं उन लाइ असां पोस्ट कार्ड मुहिम हलाई सिंधी दूरदर्शन चैनल 24 कलाक वापसि घुराइण लाइ त उन लाइ 8000 पोस्ट कार्ड असां 4 अप्रैल के प्राइम मिनिस्टर खे मोकिलिया आहिनि लॻभॻि 15 अगस्त ते काई ख़ुशख़बरी अचे अहिड़ी उमेद आहे उन खां सवाइ असां 4 शो सिंधी प्रोग्राम सिंधी मूवी
जैसे ॾाढो सुठे नमूने हाउसफुल नमूने ते असां 4 शो असां ऑर्गेनाइज़ कयासीं ऐं हिन खां पोइ बि असांजी संस्था जेका आहे सिंधियत खे रिवाइव करणु सिंधियत खे ज़िंदा रखणु चाहियूं अॻिते हलंदी साल में 2 खां 3 प्रोग्राम सिंधियत जे बारे में सिर्फ़ु सिंधी ॿोलीअ खे वापसि आणण लाइ कंदी रहंदी हुन में तव्हां सभिनी ॿारनि जो सभिनी दोस्तनि जो साथ सहकार खपंदो अहिड़ा ताईं इहो आहे ते मिलंदो थोरी उमेद आहे असां गुजराती गरबा करण ॼाणो असां उन में कोई माना रोक कोन्हे पर उन सां गॾोगॾु तव्हां सिंधी छेॼ बि ॼाणो सिंधी छेॼ छा आहे सिंधी लाॾा छा आहे सिंधी सभ्यता छा आहे असांजी सभ्यता केॾी झूनी आहे मोहन जॾहिं असांजी सभ्यता आहे 75 साल झूनी सभ्यता आहे उनखे असां विसारे वेठा आहियूं उनखे असां वापसि यादि ॾियूं थो हींअर अॼुकल्ह 40 साल जो वेलो साईं झूलेलाल 40 साल जो दुनिया में मां हिन ते कोन ॿुधो आहे भई कोई अहिड़ो फंक्शन हुजे जो नॉन स्टॉप 40 ॾींहं कंटिन्यूअस हलंदो असांजी सभ्यता आहे जेका 40 ॾींहं नॉन स्टॉप पंहिंजी इष्ट देव खे पंहिंजी झूलेलाल साईं खे प्यार करे असां डिजाइन था एॾो वॾो फंक्शन दुनिया जी कंहिं बि कास्ट में कंहिं बि क़ौम में कोन्हे असांजी उहा अहिड़ी झूनी सभ्यता आहे असां हुनखे भुलायूं न उहा मुंहिंजी रिक्वेस्ट आहे ऐं अॻिते बि तव्हां सभिनी ॿारनि भेनरुनि जो ऐं सभिनी साथियुनि जो साथ सहकार असां सां रहंदो सिंधियत ज़िंदाबाद सिंधी ज़िंदाबाद थैंक यू